ॾिठो उन में तुंहिंजी बेहोशी हालत अची वई बेहोश थी वई ईअं कदे तुंहिंजी अख खुली आहे तुंहिंजी अख खुलण खां बाद हिकिड़ो घोड़े ते सवार जवान सवार आहे जे तोखे खणी पंहिंजे घर में पहुचायो तुंहिंजी अख खुली हिकिड़ो घोड़े सवार जवान आयो तोखे खणी तुंहिंजे वालदेन जे घर पहुचाई जी बच्चा ॻाल्हि त भली थो करी ईअं तो ॻाल्हि करी ॼण मूंसां गॾु हुए हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अरे तवज्जो मखदूम साहब फरमाइनि था मां उहो घोड़े सवार त मां अब्दुर्रहीम हुसि आलम अरवाह उहो मां मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जी ज़ात हुयसि जो तुंहिंजो हुकूक नंढपण में लाहे छॾियुमि ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा मिठा भाउ मुंहिंजे दिलबर हबीब जा ग़ुलाम तव्हां सां अॼु अल्लाह जे कामिल अकमल वली हज़रत साईं शाह हैदर बुखारी रहमतुल्लाह जे चोरी में शरीक हूं सुभान अल्लाह हिते छा मिलंदो आहे अल्लाह वारे जो न्याज़ बि मिलंदो आहे नंगर बि मिलंदो आहे दीदार बि अक़ीदो मज़बूत हुजे ईमान मज़बूत हुजे अक़ीदे ते पुख्तगी हुजे ख़ुदा जो कसम महफ़िल खां उथंदे हेॾे तवज्जो महफ़िल खां उथंदे रात जो बिस्तर ते आराम थींदे अल्लाह जे कामिल वली जो दीदार थी वेंदे जो महफ़िल कंहिंजी आहे ख़ुदा जे कामिल वली जी महफ़िल हज़रत गौसुस सकलैन गौसुल आलमीन हज़रत महबूब सुभानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा ऐ बीमार दिल रखण वारा इन बीमार दिल जी दवा वञी करा छा करा दवा वञी करा या मरीज़ल बातिन ऐ बीमार दिल रखण वारा गुनाह करे करे ज़िना करे करे बेहयाई जा कम करे करे मुंहिंजा सोना गिला ऐं ग़ीबत करे करे आका फरमाइनि था इहा इंसान जी दिलकारी थी पवंदी आहे हिकिड़ो दाग हिकिड़ो ज़िना कंदो आहे हिकिड़ो दाग दिल ते चढ़ंदो आहे ॿियो ज़िना जो इरादो कंदो आहे ॿियो दाग दिल ते चढ़ंदो आहे आका फरमाइनि था तव्हां त इहा इंसान जी दिलकारी थी पवंदी आहे आका फरमाइनि था लिकुल शैइन सिकालतुन व सिकालतुल क़ुलूब ज़िक्रिल्लाह आका फरमाइनि था हर शइ जी कलई हूंदी आहे पर हिन दिल जी कलई हूंदी आहे अल्लाह जो ज़िक्र अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार इन दिलनि के करार अल्लाह जी ज़िक्र से सलाह शरीफ मुझे साईं बुलंद आवाज़ सल्ले अला बीमार दिल रखण वारा इन बीमार दिल जी दवा वञी करा सीता जे डॉक्टर न वटि न दादू जे डॉक्टर में न लाड़काणे जे डॉक्टर न वटि न जामशोरे जे डॉक्टर न वटि न हज़ूर गौसुल सकलैन गौसुल आलमीन फरमाइनि था हाय हाय सुभान अल्लाह या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा ऐ बीमार दिल रखण वारा इन बीमार दिल जी दवा करा ला दवा इल्ला इंद सालिहीन मिन इबादिल्लाह दस के तुझे बगदाद वारा सा पीरन जो पीर मुहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी ए बीमार दिल रखण वारा ला दवा इल्ला इंद सालिहीन मिन इबादिल्लाह बेहद दवा न मिलंदी जे दवा वठण चाहीं तो त सुने हैदर शाह बुखारी जी दरगाह ते मुझे मुर्शद करीमन जे दरगाह मशहूरी शरीफ ते
توجہ دربار فیض ہاشمی کریم آباد جے درگاہ تے یا سونے دلبر سونے جے درگاہ تے یا باکرانی والے سائیں جے درگاہ تے یا رانی پور والے جون جے درگاہ تے یا مجھا سنا عزیز ربا سبحان اللہ جتے بھی اللہ جا ولی انہن ولی جے درگاہ تے یا لا دوا الا عند الصالحین من عباد اللہ خدا جو محبوب تو فرمائے دستگیر خدا جو محبوب غوث الثقلین فرمائے تا بے حد دوا نہ ملا جائی نہ ملندی سوا اللہ وارن جے پو خذ الدوا واستعمل پو انہن جی دوا وٹھی کھا فیقول العافیت الدائمت قیامت تائیں شفا یافتہ آج تمہاں سا بدھدا ہوں تا سیدی موسانی آپریشن تو کرے تو یا نا ارے جھنگ لگو پیو اللہ جے ولی جی سلطنت تنس خدا جے ولی جی بادشاہی تنس جو سائیں فرمائیں تا غوث الثقلین خذ الدوا واستعمل او یا دوا وٹی کھا فیقول العافیت الدائم قیامت تائیں شفا یا سبحان اللہ جے کے سونے دلبر جی درگاہ تے دوا ملے کہ مشہور شریف ملے کہ دربار فیض ہاشمی کریم آباد میں ملے کہ رانی پور میں ملے کہ مجھا سنا دیبا کتھے ملے الحمدللہ یا ملت دی اللہ جے ولی جے دربار صلاة مجھے حضور جے مدہ صلی اللہ علیہ یا رسول إذ يقول لصاحبه لا تحزن